मुर्शिदाबाद में सिकंदर अली समोद जाम शहजाद कामरान कायम खानी की अगवाणी में सवें 2013 NTS पास उम्मीदवारनि तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाज रिकॉर्ड कराईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी सैयद मुराद अली शाह एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह एजुकेशन सेक्रेटरी अकबर लगारी खां मुतालबो कयो आहे त हिक जाइ ते तव्हां IBA पास 40 मार्कुनि वारनि खे बि PST जा ऑर्डर ॾेई रहिया आहियो जॾहिं त असां 2013 NTS थ्रू 60 खां मथे मार्कूं खणी पास थिया आहियूं। हुनने बिलावल भुट्टो ज़रदारी के गुजारिश कई है त तव्हांजी वालदा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मंशूर हो त रोटी कपड़ा और मकान पर अफ़सोस सां चवणो थो पवे त कुछ करप्ट ऑफिसर ऐं वज़ीर तव्हांजी वालदा जे मंशूर के ख़त्म करण की कोशिश करे रहा आहिनि। हुननि चयो त अगर असां 2013 NTS पास उम्मीदवारनि खे नौकरियूं नथियूं मिलनि त असां हर यूनियन हर सिटी चेयरमैन हर ज़िले चेयरमैन ते PP जे उम्मीदवारनि जे साम्हूं इलेक्शन विढ़ंदासीं। तमाम बुरी शिकस्त ॾेई इंशाअल्लाह कामयाब थींदासीं।